ओम शांति। अॼु मिले तारीख़ 28/2/2026। मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार तव्हां ईश्वरी संप्रदाय आहियो। तव्हांखे ज्ञान सूर्य बाप मिलियो आहे। हाणे तव्हां जाॻिया आहियो त ॿियनि खे बि जगायो। प्रश्न: अनेक प्रकार जे टकराव जो कारण हुनजो निवारण छा आहे? जॾहिं देह अभिमान में ईंदा आहियूं त अनेक प्रकार जा टकराव थींदा आहिनि। माया जी ग़रचारी वेंदी आहे। बाबा चईंदा आहिनि, ॿार देही अभिमानी ठहो, सर्विस में लॻी वञो, याद जी यात्रा में रहो, ग़रचारी मिटी वेंदी। याद जी यात्रा में रहो त ग़रचारी मिटी वेंदी। ओम शांति। रूहानी ॿारनि वटि बाबा आया आहिनि। छो आया आहिनि? श्रीमत ॾियण व सम्झाइण। ये त ॿार सम्झी विया आहिनि कि ड्रामा प्लान अनुसार सॼो कार्य थियणो ई आहे। बाक़ी समय थोरो रहियो। हिन भारत खे रावणपुरी सां पोइ विष्णुपुरी ठाहिणो ई आहे। हाणे बाबा बि गुप्त आहिनि, पढ़ाई बि गुप्त आहे। सेंटर्स त ॾाढा आहिनि, नंढा वॾा गांव में नंढा वॾा सेंटर्स आहिनि। नंढे वॾे गांव में नंढा वॾा सेंटर्स आहिनि ऐं ॿार बि ॾाढा आहिनि। हाणे ॿारनि चैलेंज त ॾिनी आहे ऐं लिखिणो बि आहे। जॾहिं कोई लिटरेचर ठाहिणो आहे त उन में लिखिणो आहे, असां हिन पंहिंजी भारत भूमि खे स्वर्ग ठाहे करे छॾींदासीं। ठाहे करे छॾींदासीं। तव्हांखे बि पंहिंजी भारत भूमि ॾाढी प्रिय आहे, छो जो तव्हां ॼाणंदा आहियो भारत ई स्वर्ग हुयो। इन्हनि खे 5000 वर्ष थिया आहिनि। भारत ॾाढो शानदार हुयो, इन्हनि खे स्वर्ग चइबो आहे। तव्हां ब्रह्मा मुख वंशावलियुनि खे नॉलेज आहे। हिन भारत खे श्रीमत ते असांखे स्वर्ग ज़रूरु ठाहिणो आहे। सभिनि खे रास्तो ॿुधाइणो आहे। ॿी कोई खिटखिट जी ॻाल्हि न आहे। आपस में वेही राय करो कि कीअं असां सभिनि खे ॿुधायूं। बाबा चवनि था भारत भूमि स्वर्ग हुई, हाणे वरी ठहे थी। हिन प्रदर्शन जे चित्रनि द्वारा असां अहिड़ी कहिड़ी एडवर्टाइज़मेंट करो जो अख़बारनि में बि चित्र पवनि। आपस में हिन ते सेमिनार करणो खपे। जीअं गवर्नमेंट जा माण्हू आपस में मिलंदा आहिनि, राय कंदा आहिनि कि भारत खे असां हीअं कीअं सुधारूं। इहा जो एतिरा मतभेद थी विया आहिनि, उन्हनि खे आपस में मिली करे ठीकु करो। भारत में सुख शांति सुख कीअं स्थापना करो, उन गवर्नमेंट जो बि पुरुषार्थ हलंदो आहे। तव्हां बि पांडव गवर्नमेंट ॻायल आहे न, इहा ॾाढी वॾी ईश्वरीय गवर्नमेंट आहे। इन जो वास्तव में इनखे चइबो आहे पावन ईश्वरीय गवर्नमेंट। पतित पावन बाबा ई पतित ॿारनि खे वेही पावन दुनिया जो मालिक ठाहींदा आहिनि। इहे ॿार ई ॼाणंदा आहिनि। मुख्य आहे ही भारत जो आदि सनातन देवी देवता धर्म। इहे बि ॿार ॼाणंदा आहिनि। इहे रुद्र ज्ञान यज्ञ आहे। रुद्र चइबो आहे ईश्वर बाप खे, शिव खे। ॻायल बि आहे बराबरि। बाबा अची करे रुद्र ज्ञान रचियो हुयो। उन्हनि त टाइम लंबो करे छॾियो आहे। अज्ञान में सुम्ही पिया आहिनि। हाणे तव्हांखे बाबा जगायो आहे। तव्हांखे पोइ ॿियनि खे जगाइणो आहे। ड्रामा प्लान अनुसार तव्हां जगाईंदा रहंदा आहियो। हिन समय जीअं जेतिरो पुरुषार्थ कयो, ओतिरो ई कल्प पहिरियों बि कयो हुयो। हा, युद्ध जे मैदान में उतराव चढ़ाव त थींदो ई आहे। कॾहिं माया जो ज़ोर हूंदो आहे, कॾहिं ईश्वर संतान जो ज़ोर। कॾहिं सर्विस ॾाढी सुठी तेज़ी सां हलंदी आहे। कॾहिं किथे ॿारनि में माया जा विघ्न पइजी वेंदा आहिनि। माया हिकदमि बेहोश करे ॾींदी आहे। लड़ाई जो मैदान त आहे न। रावण माया राम जी संतान खे बेहोश करे ॾींदी आहे। लक्ष्मण जे लाइ बि कहानी आहे न। तव्हां चईंदा आहियो सभु मनुष्य कुंभकर्ण जी नींद में सुम्ही पिया आहिनि। तव्हां ईश्वर संप्रदाय ई ईअं चईंदा आहियो न, जेके ज्ञान सूर्य मिलियो आहे ऐं जगी उथिया आहियो।
उहे ई सम्झंदा कि माण्हू कीअं अज्ञानी में सुम्ही पिया आहिनि। इन में हिक ॿ खे चइण जी बि कोई ॻाल्हि कोन्हे। तव्हां ॼाणंदा आहियो बराबरि असां ईश्वर संप्रदाय जाॻिया आहियूं, बाक़ी ॿिया सभु सुम्ही पिया आहिनि। उहे इहे न ॼाणंदा आहिनि कि परमपिता परमात्मा अची विया आहिनि ॿारनि खे वरसो ॾियणु। इहे बिल्कुलु भुलिजी विया आहिनि। बाबा भारत में ई ईंदा आहिनि, अची करे भारत खे ई स्वर्ग जो मालिक ठाहींदा आहिनि। भारत स्वर्ग जो मालिक हुयो, हिन में कोई संशय न हुजणो खपे। परमपिता परमात्मा जो जन्म बि हिते ई थींदो आहे न। शिव जयंती मल्हाईंदा आहिनि, ज़रूरु उन्हनि अची करे कुझु कयो हूंदो न। बुद्धि चईंदी आहे ज़रूरु अची करे स्वर्ग जी स्थापना कई हूंदी उन्हनि, प्रेरणा सां थोरी स्थापना कंदा। हिते त तव्हां ॿारनि खे राजयोग सेखारिबो आहे, याद जी यात्रा सम्झाइबी आहे न, प्रेरणा सां कोई आवाज़ थींदी न आहे। बाबा सिकी ते अची सम्झाईंदा आहिनि, सम्झंदा आहिनि शंकर जी प्रेरणा थींदी तॾहिं इहा यादव मूसल आदि ठाहींदा आहिनि। परंतु हिन में प्रेरणा जी त कोई ॻाल्हि ई न आहे। तव्हां सम्झी विया आहियो उन्हनि जो पार्ट आहे ड्रामा में इहा मूसल ठाहिण जा। प्रेरणा जी त ॻाल्हि ई न आहे न। ड्रामा अनुसार विनाश त ज़रूरु थियणो ई आहे। ॻायल बि आहे न, महाभारत लड़ाई सां मूसल कमु आया, महाभारत लड़ाई में मूसल कमु आया, त जो पास्ट थिए उहो वरी रिपीट थींदो। तव्हां गारंटी कंदा आहियो असां भारत में स्वर्ग जी स्थापना कंदा आहियूं जिते हिकु धर्म हूंदो। तव्हां हीअं न लिखंदा आहियो कि अनेक धर्म विनाश थींदा, उहो त चित्र में लिखियलु आहे। स्वर्ग जी स्थापना थींदी आहे त ॿियो कोई धर्म हूंदो ई न। हाणे तव्हांखे सम्झ में ईंदी आहे न। सभिनि खां वॾो पाठ शिव बाबा जो आहे, ब्रह्मा विष्णु जो आहे, ब्रह्मा सु विष्णु, विष्णु सु ब्रह्मा। ही त ॾाढी वॾी गुह्य ॻाल्हि आहे। ब्रह्मा सां विष्णु सां ब्रह्मा कीअं ठहींदा आहिनि, ब्रह्मा सां पोइ विष्णु कीअं ठहींदा आहिनि, इहे सेंसिबल ॿारनि जी बुद्धि में झटि अची वेंदो। दैवी संप्रदाय जो ठहींदा ई आहिनि, हिकु ॻाल्हि न आहे, हिक जी ॻाल्हि न आहे हिते। इन ॻाल्हियुनि खे तव्हां ॿार सम्झंदा आहियो। दुनिया में हिकु बि मनुष्य न सम्झंदो आहे। भल लक्ष्मी नारायण व विष्णु जी पूजा बि कंदा आहिनि, परंतु उन्हनि खे पतो न आहे कि विष्णु जा 2 रूप लक्ष्मी नारायण आहिनि। विष्णु चार लक्ष्मी नारायण। लक्ष्मी नारायण जो कोई न त जो नई दुनिया में राज्य कंदा आहिनि, बाक़ी 4 भुजा वारो कोई मनुष्य हूंदो न। सूक्ष्म बतन में एम ऑब्जेक्ट ॾेखारींदा आहिनि प्रवृत्ति मार्ग जो। सॼे वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी कीअं चकर लॻाईंदी आहे इहे कोई न ॼाणंदा आहिनि। बाबा खे ई न ॼाणंदा आहिनि त बाबा जी रचना खे कीअं ॼाणे सघंदा आहिनि। बाबा ही रचना जे आदि मध्य अंत जो नॉलेज ॿुधाईंदा आहिनि। ऋषि मुनि बि चईंदा हुया असां न ॼाणंदा आहियूं। बाबा खे ॼाणे वञनि त रचना जे आदि मध्य अंत खे बि ॼाणे वञनि। बाबा खे ॼाणे वञनि त बाबा जी रचना खे जे आदि मध्य अंत खे बि ॼाणे वञनि। बाप चईंदा आहिनि मां हिकु ई बार अची करे तव्हां ॿारनि खे सॼी नॉलेज सम्झाईंदो आहियां, पोइ ईंदो ई न आहियां। त रचना जे आदि मध्य अंत खे ॼाणे ई कीअं सघूं। बाबा स्वयं चईंदा आहिनि मां सवाइ संगम युग जे ॿियो कॾहिं बि न ईंदो आहे। मूंखे सॾे ई संगम युग ते कंदा आहिनि। पावन सत्युग खे चइबो आहे, पर कलयुग खे चइबो आहे। त ज़रूरु मां ईंदमि पर दुनिया जे अंत में, कलयुग जे अंत में अची करे पदत खां पावन ठाहींदमि। सत्युग आदि में पावन, इहा त ॾाढी सहज ॻाल्हि आहे। मनुष्य कुझु बि सम्झी न सघंदा आहिनि कि पदत पावन बाबा कॾहिं ईंदा। हाणे त कलयुग जो अंत आहे न। अगरि चवनि कलयुग में अचनि 40,000 वर्ष पिया आहिनि त केतिरो ॿियो पदत ठहींदा, केतिरो दुख थींदो, सुख त हूंदो न आहे। कुझु बि मालूम न हुजण जे कारण बिल्कुलु ई घोर अंधियारे में आहे।
तव्हां सम्झी सघंदा आहियो त ॿारनि खे आपस में मिलणो खपे। तव्हां सम्झी सघंदा आहियो त ॿारनि खे आपस में मिलणो खपे, है न। उन्हनि खे सम्झाइण लाइ ॿारनि खे आपस में मिलणो खपे। बाबा चई न, जीअं पाण कौरव गवर्नमेंट वारा, जीअं दुनिया वारी गवर्नमेंट वारा मीटिंग कंदा आहिनि भारत जे उन्नति जे लाइ, ईअं तव्हां बि करो। बाबा चवनि था चित्रनि ते सुठी रीति सम्झाइणो हूंदो आहे। इहे बि ड्रामा अनुसार चित्र आदि सभु निकिता आहिनि। ॿार सम्झंदा आहिनि जो समय पास ईंदो आहे, हू बहू ड्रामा हलंदो रहंदो आहे। ॿारनि जी अवस्था बि कॾहिं हेठि कॾहिं मथे थींदी आहे। वरी सम्झण जी ॻाल्हि आहे, कॾहिं कॾहिं ग्रहचारी अची करे वेंदी आहे त हुनखे मिटाइण लाइ केतिरा प्रयत्न कंदा आहिनि। बाबा घड़ी घड़ी चवंदा आहिनि, ॿार तव्हां देह अभिमान में ईंदा आहियो, हिन करे टकराव थींदो आहे। हिन में देही अभिमानी ठहिणो पए। ॿारनि में देह अभिमान ॾाढो आहे। तव्हां देही अभिमानी ठहो त बाप जी यादि रहंदी, सर्विस में उन्नति बि थींदी रहंदी। ऊच पद जेके पाइणो आहे उहे सदैव सर्विस में लॻा रहंदा। तकदीर न त तदबीर बि न थींदी। ख़ुदि चवंदा आहिनि, बाबा असांखे धारणा न थींदी आहे, बुद्धि में न वेंदो आहे। जेके धारणा थींदी त ख़ुशी बि ॾाढी थींदी न। सम्झंदा आहिनि शिव बाबा आया आहिनि। हाणे बाबा चवंदा आहिनि, ॿार तव्हां सुठी रीति सम्झी करे पोइ ॿियनि खे सम्झायो। कोई त सर्विस में लॻा रहंदा, पुरुषारत कंदा रहंदा आहिनि। इहे बि ॿार ॼाणंदा आहिनि जो सेकेंड गुज़रंदो आहे उहो ड्रामा में नूंदा, पोइ बि ईअं ई रिपीट थींदो रहंदो, पुरुषारत कंदा रहंदा। इहे बि ॿार ॼाणंदा आहिनि जो सेकेंड गुज़रंदो आहे उहो रिपीट थींदो। ॿारनि खे सम्झाइबो आहे। ॿाहिरि भाषण आदि ते अनेक प्रकार जा नया नया ईंदा आहिनि ॿुधण लाइ। तव्हां सम्झंदा आहियो गीता वेद शास्त्र आदि ते केतिरा मनुष्य भाषण कंदा आहिनि। उन्हनि खे कोई इहो थोरी पतो आहे कि हिते ईश्वर पंहिंजी रचना जे आदि मध्य अंत जो राज सम्झाईंदा आहिनि। रचयिता ई अची करे सॼो ज्ञान ॿुधाईंदा आहिनि। त्रिकालदर्शी ठहिणो आहे न, इहो बाप जो ई कमु आहे। शास्त्रनि में इहे ॻाल्हियूं न आहिनि, इहा नई ॻाल्हि आहे। बाबा बार बार सम्झाईंदा आहिनि। किथे बि पहिरियों ईअं सम्झायो कि गीता जो भॻवानु केरु आहे, श्री कृष्ण आहे या निराकार शिव बाबा। इहे ॻाल्हियूं प्रोजेक्टर ते तव्हां सम्झाए न सघंदा। प्रदर्शनी में चित्र साम्हूं रखियो, हुन ते सम्झाए करे तव्हां पुछी सघंदा आहियो। इहे ॻाल्हियूं प्रोजेक्टर ते न सम्झाए सघंदा आहियो कि गीता जो भॻवानु केरु। हाणे ॿुधायो गीता जो भॻवानु केरु, ज्ञान सागर केरु। श्री कृष्ण खे त चई न सघंदा न। पवित्रता सुख शांति जो सागर लिबरेटर गाइड केरु आहे। पहिरियों त लिखिणो खपे, फॉर्म भराइणो खपे कि सभिनि खां सही भी वठणी खपे। चिड़ियाउनि जो आवाज़ जो ॾिसो केतिरो झगड़ंदियूं आहिनि। हिन समय सॼी दुनिया में लड़ाई झगड़ो आहे। मनुष्य बि आपस में लड़ंदा रहंदा आहिनि। मनुष्यनि में बि सम्झण जी बुद्धि न आहे। 5 विकार बि मनुष्यनि में ॻाल्हि आहिनि। जानवरनि जी त ॻाल्हि न आहे न। इहा आहे ही विशियस वर्ल्ड। वर्ल्ड में मनुष्यनि जे लाइ चवंदा आहिनि न, वर्ल्ड मनुष्यनि जे लाइ चवंदा आहिनि। कलयुग में आसुरी संप्रदाय, सत्युग में हूंदी दैवी संप्रदाय। हाणे तव्हांखे हिन सॼे कंट्रास्ट जो पतो आहे। तव्हां सिद्ध करे ॿुधाए सघंदा आहियो। सीढ़ी में बि ॾाढो क्लियर ॾेखारियो आहे। हेठि आहे पतत, मथे में आहे पावन। इन में ॾाढो क्लियर आहे। सीढ़ी ई मुख्य आहे, उतरती ऐं चढ़ती कला। इहा सीढ़ी ॾाढी सुठी आहे। हिन में अहिड़ो छा विझूं जो मनुष्य बिल्कुलु सुठी रीति सम्झी वञनि। बराबरि इहा पतत दुनिया आहे। पावन दुनिया स्वर्ग हुई। हिते सभु पतत आहिनि, पावन हिकु बि न थी सघंदो आहे।
राति ॾींहुं या ख़्यालात हलंदो रहणो खपे। आत्म प्रकाश बार लिखंदा आहिनि, लिखंदो आहे, बाबा इहे चित्र ठाहिया आहिनि। बाबा चईंदा आहिनि भाई वीचार सागर मंथन करे कोई बि चित्र ठाहियो, परंतु सीढ़ी ॾाढी सुठी ठाहिणी खपे। इन ते ॾाढो सम्झाए सघंदा आहियो। 84 जन्म पूरा करे पोइ पहिरियों नंबर जनम वरितो, पोइ उतरती कला सां चढ़ती कला में अचिणो पए। इन में हर हिकु जो वीचार सागर मंथन हलिणो खपे, न त सर्विस कीअं करे सघंदा, है न। अगरि वीचार सागर मंथन न हलंदो त सर्विस कीअं करे सघंदा। चित्रनि ते सम्झाइणु ॾाढो सहज आहे। सत्य खां पोइ सीढ़ी उतरणी हूंदी आहे। इहे बि ॿार ॼाणंदा आहिनि। असां पाठधारी एक्टर्स आहियूं। हितां खां ट्रांसफर थी सिधो सत्युग में न ईंदासीं, पहिरियों शांतिधाम में वञिणो आहे। हा, तव्हां में बि नंबरवार आहिनि जो पंहिंजे खे पाठधारी सम्झंदा आहिनि। हिन ड्रामा में दुनिया में अहिड़ो कोई चई न सघे कि असां पाठधारी आहियूं। असां लिखंदा बि आहियूं कि पाठधारी एक्टर्स हूंदे हुए बि ड्रामा जे क्रिएटर, डायरेक्टर आदि मध्य अंत खे न ॼाणे सघंदा आहिनि, त वो फर्स्ट क्लास बेसम्झनि। दुनिया में अहिड़ो कोई चई न सघे कि असां पाठधारी आहियूं। असां लिखंदा आहियूं कि पाठधारी एक्टर्स हूंदे हुए बि न ॼाणंदा आहिनि आदि मध्य अंत खे, क्रिएटर डायरेक्टर खे, त फर्स्ट क्लास बि सम्झनि। इहे त बाबा चवंदा, इहे त भॻवान वाच्य आहे। शिव भॻवान वाच्य ब्रह्मातन द्वारा ज्ञान सागर त उहो निराकार आहिनि, उन्हनि खे पंहिंजो शरीर ई न आहे। ॾाढी सम्झण जी युक्तियूं आहिनि। तव्हां ॿारनि खे ॾाढो नशो हुजणो खपे। असां कंहिंजी ग्लानी थोरी कंदा आहियूं, असां त सही ॻाल्हि ॿुधायूं था विथ प्रूफ। सत्यता बि हुजे, निर्भयता बि हुजे, नम्रता बि हुजणी खपे ज्ञान ॿुधाइण में। हीअ त राइट ॻाल्हि आहे न। जो बि वॾा वॾा आहिनि उन्हनि सभिनि जा चित्र तव्हां विझी सघंदा आहियो, है न। सीढ़ी कोई खे बि दिखलाए सघंदा आहियो, सीढ़ी कोई खे बि दिखलाए सघंदा आहियो। अच्छा, मीठी मीठी सिक लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जीसस सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार: भारत में सुख शांति की स्थापना करण व भारत के स्वर्ग ठाहिण लाइ आपस में सेमिनार करणो आहे। श्रीमत ते भारत जी अहिड़ी सेवा करणी आहे। त इहे लक्ष्य रखी, इहो उद्देश्य रखी मीटिंग करो, है न। हीअं न असांजो ज़ोन, असांजो शहर, पूरे भारत जे बारे में सोचे करे मीटिंग करो। हुन अनुसार राय सलाह करो, हुन अनुसार कोई न कोई प्लान सोचो। ॿियो आहे सर्विस में उन्नति करण व सर्विस में उच्च पद पाइण लाइ देही अभिमानी रहण जी महिनत करो। ज्ञान जो वीचार सागर मंथन करणो आहे। वरदान: पवित्रता जे आधार ते सुख शांति जो अनुभव करण वारा नंबर 1 अधिकारी ॿार ठहो। जो ॿार पवित्रता जी प्रतिज्ञा खे सदा स्मृति में रखंदा आहिनि, उन्हनि खे सुख शांति जी अनुभूति स्वतः थींदी रहंदी आहे। पवित्रता जो अधिकार वठण में नंबर 1 रहणो, अर्थात सर्व प्राप्तियुनि में नंबर 1 ठहिणो। जी पवित्रता जो अधिकार पूरो वठी वठियो, उन सर्व प्राप्तियुनि में उहा नंबर 1 थी आहे। हिन करे पवित्रता जे फाउंडेशन खे कॾहिं बि कमज़ोर न करिणो आहे, तॾहिं लास्ट सो फास्ट वञी सघंदो। हिन धर्म में सदा स्थित रहणो आहे। कुझु बि थी वञे, चाहे व्यक्ति, चाहे प्रकृति, चाहे परिस्थितियूं केतिरियूं बि हिलाइनि, लेकिन
धरत परिए पंहिंजो धर्म अर्थात पवित्रता जो धर्म कॾहिं न छॾियो। स्लोगन आहे व्यर्थ सां इनोसेंट ठहो त सच्चा सच्चा सेंट थी वेंदा। मतिलबु तव्हां द्वारा माण्हुनि खे गुणनि जी ख़ुशबू फैलंदी। अव्यक्त इशारो आहे। बाप दादा चाहींदा आहिनि कि हर हिकु ॿार हिकरस स्थिति श्रेष्ठ स्थिति जे आसनधारी एकांतवासी अशरीरी एकता स्थापक एकानामी जो अवतार ठहनि। हिक ॿिए जे वीचारनि खे सम्झी करे उन्हनि खे सम्मान ॾियो। हिक ॿिए खे इशारो ॾियो। लेन देन करे आपस में संगठन जी शक्ति जो स्वरूप प्रत्यक्ष करो। श्री तव्हांजी संगठन जी एकता जी शक्ति सॼे ब्रह्मण परिवार खे संगठन में लाइण जे निमित्त ठाहींदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।